तो मेरे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया था, ये गौर से या गौर सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, फरमायो हुयो त जॾहिं बि को नबी दुनिया मां रुख़सत थींदो आहे त पंहिंजी विरासत में दिरहम कोन छॾे वेंदो आहे, दीनार छॾे कोन वेंदो आहे, जो उन जे वारिसनि खे दिरहम ऐं दीनार मिले, या का मख़सूस वारिसनि जो हिकिड़ो गिरोह हुजे जंहिंमें उहो दिरहम ऐं दीनार तक़सीम कया वञनि। पाण फरमायो उहो नबीअ जो वरसो इल्मु हूंदो आहे, नबी पंहिंजे वरसे में इल्मु छॾे वेंदो आहे। पोइ फरमायूं जेको बि उन जी उम्मतुल मजा इल्मु हासिल कंदो आहे उहो नबीअ जो वारिस बणिजी वेंदो आहे। ज़रूरी न आहे त उहो रिवायती तरह सां आलिम बणिजे, जो माशाअल्लाह उनखे वॾो अमामा शरीफ़ बदिराइजे, वॾी चादरुनि जे कुलनि ते हुजे ऐं कमु बिना कोन करे सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो हुजे, ज़ोर सां ॻाल्हाए आवाज़ भारी भरकम थी वञे, पेट वधी वञेसि, छो त को कम ई कोन थो करे, सॼो ॾींहुं वेठो आहे। इहो रिवायती सिर्फ़ु आलिम न, उहो माण्हू जंहिं बि इल्मु हासिल कयो आहे, मुंहिंजे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त इहो ई मुंहिंजो वारिस आहे। नबीअ जी विरासत मां हिसे वठण जो शौक़ु, नबीअ जी विरासत मां हिसे वठण जो शौक़ु आहे, पोइ इल्मु हासिल कयो, पाण इल्मु हासिल कयो, पंहिंजे बच्चनि खे इल्मु सेखारियो, पंहिंजे अंदरि या तलब ऐं जुस्तजू पैदा कयो। सची ॻाल्हि पुछो, मुंहिंजी दिलि में शौक़ु थियो हुयो त हिते मां दोस्तनि खे चवां हिकिड़ो नंढड़ो शामियानो हणनि, उते हिकिड़ो नंढड़ो काउंटर ठाहिनि, उते पेन पनो रखी वियनि ऐं ऐलान कयो वञे त अॼु हितां उथण खां पोइ उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके शौक़ु था पंहिंजे अंदरि पैदा कनि त असां इल्मु हासिल कंदासूं, उहे पंहिंजा नाला लिखाए वञनि ऐं ॿुधाए वञनि त असां इल्मु हासिल कंदासूं। ज़रूरी न आहे तुंहिंजी अची ॾाढी थी वई आहे त तूं इल्मु हासिल नथो करे सघीं। सहाबा जेके वॾी उमिरि वारा हुया, मुंहिंजे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया, उहे सफ़ेद रीश इल्मु हासिल कंदा हुया। जंग थींदी हुई, जेके क़ैदी बणिजी ईंदा हुया, उन्हनि क़ैदियुनि खे खां पुछो वेंदो, छा तव्हां इल्मु ॼाणो था, लिखणु ॼाणो था, पढ़णु ॼाणो था? हुज़ूर फरमाईंदा, असांजा दोस्त अथव, इन्हनि मज़ा कंहिं बि हिकिड़े खे लिखणु पढ़णु सेखार, तूं आज़ाद। एॾो इल्म जो क़दर हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इल्म खे तलब कयो, उतलुबुल इल्म वलौ कान बिस्सीन। ख़ुसूसन नौजवाननि लाइ पैगाम, हिन इलाइक़े मेहड़, दादू, लाड़काणो ऐं हिन इलाइक़े जे नौजवाननि खे मां गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजा सवे ख़त लिखंदा आहियो, उन में पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा आहियो। काश मूं ॾे इहे ख़त अचणु शुरू थी वञनि, जो नौजवाननि हीउ इरादो कयो आहे त असां पंहिंजे हिन मुल्क जो, हिन इलाइक़े जी, हिन क़ौम जी, हिन दीन जी, हिन मज़हब जी, हिन मिलत जी, हिन इंसानियत जी ख़िदमत कंदासूं, ही कुझु बणिजी ख़िदमत कंदासूं। मां अर्ज़ पे कयो त हुज़ूर फरमायो इल्म खे हासिल कयो, भली तव्हांखे चीन वञणो पए। अॼु असांजो नारो छा आहे? उतलुबुल माल वलौ कान बिस्सीन। दुनिया खपे, दुनिया खपे। मके मदीने वञो था तॾहिं बि दुनिया खपे, हज करण वञो था तॾहिं बि दुनिया खपे, उमरो करण वञो था तॾहिं बि दुनिया खपे। दुनिया खां मना न आहे दोस्तों, दुनिया कमाइण खां मना कान्हे, पर दुनिया तव्हांजे इन्हनि दर्दनि जो इलाज कोन्हे, इन्हनि दर्दनि जी दवा न आहे, या मरहम ई उहा न आहे जेका तव्हांजा धकनि जा या ज़ख़्मनि खे छुटाए सघे। इन्हनि ज़ख़्मनि, इन्हनि धकनि, इन्हनि परेशाननि, इन्हनि सूरनि खे छुटाईंदो अल्लाह जो इश्क़ ऐं मोहब्बत। बाक़ी दुनिया भली हासिल कयो, मेहनत सां, कोशिश सां, मेहनत सां। जेके बि आलिम सगुर आहिनि उन्हनि खे बि ताक़ीद था कयूं त पंहिंजे माश जे लाइ कुझु न कुझु मेहनत कनि, एतिरो कमु कनि जो उन्हनि जिस्म ते पघर निकिरे, अठई पैर वेठा न हुजनि, कुझु बि न कुझु कमु कनि। असांजे सिलसिले नक्शबंदीअ जी इहा ख़ासियत आहे। हज़रत पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हुज़ूर पीर मिठा रहमतुल्लाह अलैह वेंदा हुया त हुकुम थींदो वञी बनीअ में हर हलायो। हुज़ूर पीर मिठा रहमतुल्लाह अलैह नाज़ुक मिज़ाज, शाइराना तबियत, आशिकाना तबियत, फरमाईंदा त एॾो ॾुखियो कमु, पर असां पीर जी मोहब्बत में हर हलाईंदा हुआसीं, खॾा बि खणंदा हुआसीं। मौलवियुनि खे ॾिठो आहे त उहे चेल ते हथ रखियो बीठा हूंदा, उन्हनि खे 4 चेला चपाटा खपनि जेके कोडर हलाइनि, हे बि तमाशो ॾिसनि, हैफ़ हुजे तव्हांजी हालत। पाण वाह आहियो न दोस्तो, तव्हां कहिड़ा गफ़ारी आहियो, कहिड़ा बख़्शी आहियो, कहिड़ो तव्हां में जोर, रुगो मानीअ जा दुश्मन। कुझु कमु कयो दोस्तो, नौजवाननि खे ख़ासि ताक़ीद कजे थो त उहे हितां अॼु उथनि, अज़म करे निकिरनि, क़ुरान मजीद पढ़ंदा, निमाज़ 5 वक़्त पढ़ंदा, डॉक्टर, इंजीनियर, अकाउंटेंट,
पुलिस फौज जंहिं बि महकमे में वञणु चाहे थो, अॼु इरादो अज़म करे तो मूंखे हीउ हासिल करिणो आहे, पोइ इहो सिर्फ़ु शॉर्टकट जी तलाश में न रहो, पढ़ो ठुप न, कॉपी करे तव्हां पास थियणु चाहियो। दोस्तो इहा ॻाल्हि अल्लाह ताला खे पसंदि कोन्हे, इहो धोखो आहे। मेहनत कयो, तव्हां ज़रूरु कामयाब थींदो। अल्लाह अव्हांखे उहो हौसलो ॾे। इन करे मां जॾहिं बि दुआ घुरंदो आहियां सच त मां शर्म खां ॿुॾी वेंदो आहियां, ए मुंहिंजा मौला ही बि ॾे, ही बि ॾे, ही बि ॾे, ही बि ॾे। एॾियूं दुआ घुरंदे शर्म ईंदो आहे। पोइ उहे दुआऊं बहितर आहिनि जो क़ुरान मजीद में अल्लाह से सेखारियो आहे, घुरण बि उहे घुरजनि। रब्बना ज़लमना अनफुसना या रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना, पंहिंजूं ड्रिगियूं ड्रिगियूं दुआऊं असां रखंदा आहियूं अल्लाह ताला जे आॾो। शर्म ईंदो आहे जो असां कोशिश कुझु बि कोन कयूं, नियत बि सही कान्हे, आहे कमु ॿियनि जूं टंगूं चिकणे, ॿियनि खे किराइण ऐं ॿियनि सां साड़ करणु, ऐं वरी दुआऊं था वरी बुज़ुर्ग बणिजी घुरूं। हैफ़ हुजे असांजी हालत। नियत सही कयो, पंहिंजी नियत सही कयो, पंहिंजो अंदर सही कयो, ऐं पोइ कोशिश कयो ख़ुदा जी मदद तव्हां सां हुजे। ज़िक्र कल्बी जो तरीक़ो ही आहे, खाॿे पासे इंसान जी दिलि आहे, इन दिलि में ज़िक्र इस्म ज़ात जो ख़्यालु रखो। बीठे वेठे सुते जाॻंदे खाईंदे पीअंदे, वज़ू हुजे या न हुजे, हर वक़्तु इहो तवज्जो हुजे त दिलि ज़िक्र थी करे अल्लाह 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 अल्लाह। सिलसिला नक्शबंदी तैलीम हथ कार ॾे ऐं दिलि हक़ीक़ी यार ॾे। बस जिस्म तव्हांजो सुठी ॻाल्हि अथव दोस्तो, तव्हांखे मां दिलि जी ॻाल्हि अर्ज़ थो कयां जो तव्हां अहिड़े रंग रूप में रहो जो किथे वञो तव्हांजे मज़हब जे हवाले सां केरु तव्हांखे न सुञाणे। बाबा हे त वॾो अलामो अची वियो। बस कोशिशि इहा हुजे त शल हिकु न रुसे हो त घोरी बाज पंहिंजी, उहो मालिक सुञाणे, उहो मालिक सुञाणे, उहो पंहिंजो करे, उहो चवे त हीउ मुंहिंजो बानो आहे। त इहा कोशिशि हरगिज़ न कयो जो तव्हां पंहिंजे लिबास रंग ढंग जे करे माण्हुनि में सुञाता वञो पंहिंजे इल्म जे लाइ ऐं पंहिंजे तक़वा ऐं कंहिं ख़ासि दर्जे जे हवाले सां, ऐं पोइ तव्हां दिलि में ख़ुशि थियो त साईं मां वॾो परहेज़गार थी वियो। बघ वांगुरु, बघ वारो असांजो हाल आहे। रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त बघ पाणी में बीठो हुयो, मां डिघो थी वियो आहियां, माज़रत सां आहियां, त उन हिकु टंग ते मुराक़बो कयो बीठो। मच्छियुनि सभिनी चयो त साईं अॼु वॾो दरवेश ख़ुदा जो आयो आहे, अची चादर वेढ़े, अची चादर मां बि खणंदो आहियां तंहिंजे करे तूं ॻाल्हि चवां, अची चादर वेढ़े ऐं हिकु टंग ते ज़िक्र पियो करे सभिनी मच्छियुनि जो त पक पोतल आहे, हिन जी ज़ियारत कई। पोइ सभई मच्छियूं गॾिजी सड़िजी उनखे ॾिसण में, हाणे बज़ाहिर अखियूं पूरियूं वेठो पर हिकिड़ी अखि थोरी खोले मच्छियुनि खे ॾिठई। नंढड़ियूं नंढड़ियूं मच्छियूं आयूं, उनखे उन में दिलचस्पी कान्हे का, चङी सबर मच्छी आई, देरी कान्हे कई, उनखे वात विझी गिड़काए मच्छियुनि वटि हाय घोड़ा कई, असां हिनखे पोतल सम्झो, पर हे त वॾो ज़ालिम आहे। इहे बघ वारा मुराक़बा दोस्तो कमु न ईंदा। इहो असांखे मुर्शिद मुराक़बो सेखारियो आहे जो उथंदे वेहंदे मुराक़बो, हर हलायो मुराक़बो, दुकान ते वेहो मुराक़बो, ऑफिस में वेहो मुराक़बो, कारोबार कयो मुराक़बो, गाॾी हलायो मुराक़बो, हर वक़्तु मुराक़बो। माण्हू चवंदा बाबा हे त दुनियादार आहे, हे त दुनियादार आहे, पर मालिक अल्लाह सुञाणे थो त हिन जो ज़ाहिर ख़ल्क़ सां आहे, बातिन जो मूंसां आहे। ॻाल्हि बि असांखे इहा खपे बसि। सो इन जे करे इहे ॻाल्हियूं सम्झो ऐं कल्बी ज़िक्र घणो कयो, अल्लाह अल्लाह अल्लाह, ऐं मुराक़बो